ये है गुलशन करीम कॉलोनी, गुलशन करीम ना, गुलशन फातिमा कॉलोनी है। ये वार्ड नंबर 23 असां बीठा आहियूं गुलशन फातिमा कॉलोनी में, जेकी इब्राहिम कॉलोनी सां गॾु आहे। वार्ड नंबर 23 में अचे थी। हिन कॉलोनी खे ठहे तकरीबन 15 खां 20 साल थिया आहिनि। हिन कॉलोनी अंदर न गैस आहे, न लाइट आहे, ऐं न को पंहिंजो को सेवरेज जो को सिस्टम आहे। ऐं हे माण्हू अॼु हिन लाइ एहतिजाज लाइ ॿारे बचे बीठा आहिनि। ऐं असां हिननि खां सुवाल जवाब करियूं था त बाबा असां अवांजो हुकूमत पाकिस्तान सां, हुकूमत सिंध सां ऐं म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन इम्तियाज़ शाह सां अवांजो कहिड़ो मुतालबो आहे? अवां छा था चाहियो? वोट असां कहीं ॾिना आहिनि पीपी में, पर असांजो कमु त हिकिड़ो कोन थियो आहे। अच्छा, हींअर अवां छा था चाहियो? हींअर असांखे गैस खपे, रस्तो नाली, असांजी नाली सफ़ा गटर नाली कोन्हे, असांजी ॿुॾूं पिया, नाली खपे। हिते भंगी अवां वटि सफ़ाई लाइ अचे थो या अवां खे लाइट जा के थंभा मिलिया आहिनि? जिन माण्हुनि अवां खां वोट वठी हिते आया हुआ त उन्हनि असांखे वादा कया हूंदा, वरी असांजा ज़ाहिर कोन थिया आहिनि। अच्छा, ज़ाहिर कोन थिया आहिनि। हाणे अवां जो मुतालबो छा आहे? अदा तुंहिंजो नालो छा भाउ? अच्छा, बंदर। अच्छा, तूं छा थो चाहे? तुंहिंजो छा मुतालबो आहे त टंडोलायर में की छा थियणु खपे? हिन कॉलोनी में छा थियणु खपे? रस्तो अवांखे खपे। ऐं कॉलोनी में को भंगी वंगी स्वीपर कोन थो अचे। ऐं हिते जो जेको ठेकेदार परवेज़ समूह उहो हिते आयो अचे अवांखे रोड रस्ता ठाराए ॾींदो, त उहो वरी आयो? अच्छा, उहो हींअर असां भाउ जो नालो छा आहे? फिरोज़। अच्छा फिरोज़, तूं ॻाल्हि ॿुधाए त अवां वोट कंहिंखे ॾींदा आहियो? वोट पीपी खे ॾींदा आहियो। त घणो टाइम खां पीपी खे वोट ॾींदा आहियो? 20 साल थी विया। पीपल्स पार्टी वारा हिते ज़िया बादशाह वारा, परवेज़ समय वारा हिते आया। हिते जो काउंसलर प्रेम कुमार कोहली आहे। छा उन अवां सां ज़रूरु वादा कयोसीं घटियूं नालियूं कोन थियो आहे? तू छा थी चाहे? छा करणु? असांखे बिजली जो बिल जाम अचे थो। अच्छा, गटर नाली कोन्हे। अच्छा, जो सॼो सिस्टम ही ख़राब थियो पियो आहे। न को रस्तो आहे, न को हलण लाइ। अच्छा, ठीकु आहे। असां त मुसीबत में घणो टाइम 15-20 साल थी विया। अवां शहर में वेठा आहियो, केरु अवां सां कोन चवणो अथव हिते गैस नाली केरु कोन थो लॻाइणी? असां ज़ुल्म आहे बाबा। हींअर अवां छा मुतालबो कंदा? अवांखे छा शइ खपे? असांखे रस्तो खपे, नाली खपे, वोट वठे वञनि, बाक़ी नाली खपे। हींअर असां बीठासीं इब्राहिम कॉलोनी, गुलशन फातिमा कॉलोनी सां गॾु आहे। वार्ड नंबर 23 में आहे। हितां तकरीबन पीपल्स पार्टी तकरीबन शुरू खां ई खटंदी आई आहे। ऐं हींअर हिन माण्हू जो मुतालबो आहे जिन हिते अची ज़िया बादशाह जलसो कयो हो, ऐं परवेज़ समय जो ठेकेदार पिया, उन वार्ड जो को मेंबर पाए, त उन्हनि इहो वादो कयो त असां रस्तो बि ॾींदासीं, नालियूं बि ॾींदासीं, सभु कुझु कंदासीं। अवां हींअर सूरत हाल ॾिसी रहिया आहियो त केॾी बदतरीन सूरत हाल आहे। जिन सिंध खे पेरिस जो वादो कयो त सिंध खे पेरिस कंदासीं। ऐं सईद गनी जो जेको मिनिस्टर आहे बल्दिया जो, उहो पाण अची अखियुनि सां हिते ॾिसे त हिन शहर सां कहिड़ी हालत आहे। ऐं इहे स्विमिंग पूल थी विया आहिनि। हे ॿार मासूम, हिते स्कूल कोन्हे, हिते का अस्पताल कोन्हे जेको पंहिंजो इलाजु कराए सघनि। इहो असांजो आहे पर मुतालबो आहे, हिन कॉलोनी जो मुतालबो आहे जल्द खां जल्द हिते कॉलोनियूं नालियूं ठही वञनि। महिरबानी। मथे मथे ते कयो।